औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। शुरू कयां थो उन अल्लाह जे नाले खां जेको महिरबान निहायत रहम करण वारो आहे, जेको अहिड़ो अव्वल आहे जो हुन खां अॻु में को बि कोन्हे, जेको अहिड़ो आख़िर आहे जो हुन खां पोइ को न रहंदो, जेको अहिड़ो ज़ाहिर आहे जो अखियूं उनखे ॾिसी नथियूं सघनि, जेको अहिड़ो बातिन आहे जो पोइ बि हर जा नज़र अचे थो। हुन जे लाइ ईअं नथो चई सघिजे त हू केसि ताईं रहंदो, ऐं हुन जे लाइ ईअं बि नथो चई सघिजे त हू कॾहिं खां आहे। हू हर अज़ल खां अॻु में आहे ऐं हू हर अबद खां आख़िर ताईं रहंदो। बरकत रमज़ान ट्रांसमिशन में हैदर क़ादरी तरफ़ां मां सभिनी खे अस्सलाम वालेकुम ऐं रमज़ान जो ही पहिरियों रोज़ो मां सभिनी खे मुबारक हुजे। ही बरकतुनि, रहमतुनि ऐं मग़फ़रतुनि जो महीनो आहे। असां चई वेंदा आहियूं त ही बरकतुनि जो महीनो आहे, पर बरकतुनि जे अप्रोच जी ख़बर न हूंदी आहे। असां चई वेंदा आहियूं ही रहमतुनि जो महीनो आहे, पर रहमत जी डिटेल में न वेंदा आहियूं। असां चई वेंदा आहियूं त ही मग़फ़रतुनि जो महीनो आहे, पर मग़फ़रत जे पैमाने जी ख़बर न हूंदी आहे त असां केसि ताईं बख़्शे वेंदा आहियूं। हू ई बहितर ॼाणे थो या हुनजो रसूल बहितर ॼाणे थो। ऐं सभिनी खे हिन बहितरीनु बरकत रमज़ान ट्रांसमिशन में वन सेकेंड भलीकार चवंदुसि ऐं मां पंहिंजे महिमाननि जो तारुफ़ कराईंदे बाक़ाइदे पंहिंजे हिन ट्रांसमिशन जो आगाज़ कंदासीं। सभ खां पहिरियां अलामा क़ुर्बान अली क़ादरी साहिबु जेके आहिनि, साईं जन खे भलीकार चवंदुसि पंहिंजे हिन बरकत ट्रांसमिशन में, ऐं साईं अलामा एजाज़ अहमद मौसनी साहिबु जेके हले तशरीफ़ आहिनि, साईं जन के भलीकार चंदुसि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सबसे पहले आपको रमज़ान का पहला रोज़ा मुबारक हो। बहुत बहुत शुक्रिया। ऐं अॼु असां वटि असांजी बरकत रमज़ान ट्रांसमिशन में कारी रमज़ान मेरवी साहब भी मौजूदु आहिनि, अरशद लोधी साहब भी मौजूदु आहिनि, कामरान ताहिरी साहब मौजूदु आहिनि, ऐं डफ मास्टर आसिफ़ अली ऐं नात ख़्वां दानियाल अशरफ़ी भी मौजूदु आहिनि। मां चाहींदुसि सभ खां पहिरियां तलावत खां पंहिंजे हिन बरकत रमज़ान ट्रांसमिशन जो आगाज़ कयूं, ऐं मां दावत ॾींदुसि कारी रमज़ान मेरवी साहब जन खे त हू तलावत कलाम पाक पेश कनि। كان مريضا أو
يريد الله بكم اليسر ولا يريد بكم العسر ولتكملوا العدة ولتكبروا الله على ما هداكم لعلكم تشكرون. بسم الله الرحمن الرحيم. بسم الله الرحمن الرحيم. قل هو الله أحد الله الصمد لم يلد ولم يولد ولم يكن له كفوا أحد. لم يلد ولم يولد ولم يكن له كفوا أحد. صدق الله العظيم. सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, जज़ाकल्लाह। माशाल्लाह तमामु ख़ूबसूरत आवाज़ सां असांजे इन बरकत रमज़ान ट्रांसमिशन जो आगाज़ थी चुको आहे। ऐं मां चाहींदुसि त हिन वक़्तु सभ खां पहिरियों जेको मुंहिंजो सुवालु आहे अल्लामा क़ुरबान अली क़ाज़ी साहिब जन खां, त सही रमज़ान जो पहिरियों रोज़ो आहे। मां चाहींदुसि त रमज़ान मुबारक जी जेका बरकत आहे उन ते थोरी रोशनी विझो। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मां अव्हांजे हवाले सां तव्हांजे वसीले सां धरती टीवी जो शुक्रगुज़ार आहियां जन असांखे मौक़ो ॾिनो आज इन दीन जी ख़िदमत जे लाइ। अल्लाह ताला तव्हांखे ऐं धरती टीवी खे बरकत अता फ़रमाए। अल्हम्दुलिल्लाह अॼु पहिरियों रोज़ो आहे ऐं तव्हां जेको बरकत ऐं फज़ीलत जे हवाले सां सवालु कयो आहे त ॾिसो, सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा हूंदी आहे त कंहिंजी बरकत या फज़ीलत बयानु करण वारी ज़ात केरु आहे। पहिरियों इहो ॾिसबो आहे ॾिसंदा आहियूं असां त केरु थो बयानु करे। रमज़ान हे उहो महीनो आहे जंहिंजी फज़ीलत अलाह पाक पाण बयानु करे थो ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम पाण बयानु कनि था। ऐं इन खां तव्हां पाण अंदाज़ो करे था सघो जंहिंजी फज़ीलत अलाह पाण बयानु करे रसूलुल्लाह बयानु कनि उनजी फज़ीलत छा हूंदी। ऐं फज़ीलत जे हवाले सां क़ुरान पाक में ख़ुदि अल्लाह ताला क़ुरान पाक में रमज़ान जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे। वगरना जेतिरा ॿिया महीना आहिनि उहे बि अल्लाह जा महीना आहिनि, बरकत वारा आहिनि, पर जेका रमज़ान जी फज़ीलत ऐं बरकत आहे इहा इन्ही में आहे, कंहिं ॿिए में न आहे। चुनाचे अल्लाह ताला क़ुरान पाक में इरशाद फ़रमाए था, या अय्युहन्नासु कुतिबा अलैकुमुस सियाम कमा कुतिबा अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम। ए ईमान वारो, या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, तव्हां ते रोज़ा फ़र्ज़ु कया विया जीअं तव्हां खां पहिरें वारनि ते फ़र्ज़ु कया विया। ऐं वजह जेका बयानु कई गई उहा लअल्लकुम तत्तक़ून, ताकी तव्हां परहेज़गार थी सघो। ऐं अल्हम्दुलिल्लाह इन जी बरकत सां रमज़ान जीअं ईंदो आहे इन जी बरकत इहा आहे त अल्हम्दुलिल्लाह मुस्लमान अल्लाह ताला जी इबादत जी तरफ़ हलिया ईंदा आहिनि, अल्लाह ताला जी इबादत में मसरूफ़ थी वेंदा आहिनि, गुनाहनि खे छॾे ॾींदा आहिनि। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि इहा बि शैतान इन में बंदि थी वेंदो आहे। अहादीस मुबारका में अचे थो वसूली सतिल अशयातून, शयातीन खे जकड़ियो वेंदो आहे, बंदि कयो वेंदो आहे। ऐं सभ खां मोमिननि लाइ मुस्लमाननि लाइ सभ खां वॾी फज़ीलत ऐं बरकत वारी ॻाल्हि इहा आहे अल्हम्दुलिल्लाह इन में असांजी मग़फ़िरत कई वेंदी आहे। माशाल्लाह, तमाम ज़बरदस्त। एजाज़ साहब से मैं पूछना चाहूँगा, अलब साहब, रमज़ान के रोज़े हम रखते हैं, रमज़ान के महीने में हर मुसलमान परहेज़ करता है। जो गलत काम हम पूरे साल करते आते हैं, रमज़ान में ये कुछ
ज़्यादा महसूस होता है कि ये भी नहीं करना चाहिए। और रोज़ा हम जब रखते हैं तो काफ़ी चीज़ों से हमें दूर रहना पड़ता है। तो जो तकवा है, तकवा का पैमाना कहाँ तक है? औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बहुत बहुत शुक्रिया आपका। देखिए, सबसे पहले तो ये जो बात हो रही थी कि रमज़ान जो है बरकत वाला महीना है, मैं उसी से आगाज़ करता हूँ। फिर आपने जो कहा कि तक़वे का क्या मेयार है, किसी ने बहुत अच्छा कहा है कि रमज़ान का महीना इसलिए आता है ताकि ये बता सके हमें कि हर गुनाह शैतान नहीं करवाता, वाह, कुछ गुनाह इंसान का नफ्स करवा रहा होता है उसको। अब तक़वा की बात है तो तक़वा के बारे में पहले तो एक उम्मी पैमाना बता देता हूँ, फिर ख़ास रमज़ान के लिए जो अल्लाह के रसूल ने बयान किया अपने खुतबे में, वो मैं बयान करता हूँ आपको। तक़वा कहते हैं, देखिए बहुत मुश्किल काम नहीं है। तक़वा ये है कि जो तुम पर वाजिब है, जो तुम पर फ़र्ज़ है, उसको अंजाम दो, और जिसका तुमसे मना किया गया है, जो हराम काम है, उससे बच जाओ। तो एक आम मुसलमान भी बहुत मुत्तकी हो सकता है अगर अपने वाजिबात पर मुकम्मल तौर पे अमल कर रहा है, अपने फ़राइज़ पर मुकम्मल तौर पे अमल कर रहा है, बीवी बच्चों का ख़र्चा पूरा उठा रहा है, अपने माशरे में अच्छे तरीके से अखलाक से पेश आ रहा है, तो ये मुत्तकी शख्स है। अगर हराम से बच रहे तो मुत्तकी शख्स है। और ऐन मुमकिन है कि बज़ाहिर बहुत दीनदार दिखने वाला कभी गाली दे रहा है, कभी झूठ बोल रहा है, तो ये मुत्तकी शख्स नहीं है। कि दीन का लुबादा ओढ़ लेना मुत्तकी नहीं है, बल्कि ये है कि वाजिबात की अदायगी हो, फ़राइज़ की अदायगी हो और मुहर्रमात से परहेज़ करें। और इस माह मुबारक रमज़ान के लिए कहा कि वो इफ़्तार करवाने से मुताल्लिक़ अल्लाह के रसूल ने अपने खुतबे शाबानिया में, खुतबा शाबानिया वो है जो शाबान के बिल्कुल आखिर में अल्लाह के रसूल ने खुतबा दिया था रमज़ान से मुताल्लिक़, बहुत तवील खुतबा है। उसमें एक चीज़ ये कही थी कि मन फत्तर मिनकुम साइमन मुमिनन, कि जो तुम में से किसी एक मोमिन को इफ्तार करवाएगा, रोज़ेदार मोमिन को इफ्तार करवाएगा, कान लहू जवाज़न अला सिरात, तो उसको पुले सिरात से गुज़र जाने का रास्ता दे दिया जाएगा। दूसरा ये कि उस शख्स को परवरदिगार एक गुलाम आज़ाद करने का सवाब अदा करेगा, और वह मज़ा मिन जुनूबिही, और तमाम के तमाम उसके गुनाह बख्श देगा। तो एक शख्स खड़ा हो गया, कहने लगा कि वलैसा कुल्लुना यक़दिरु अला ज़ालिक, हम सब के सब तो इस बात पे कादिर नहीं है कि रोज़ेदार को इफ्तार करवा सकें। तो तब अल्लाह के रसूल ने तक़वे का मयार, जो आपका सवाल है, तब अल्लाह के रसूल ने कहा इत्तक़ुन्नार वलो बिशिक़्क़ि तमरतिन, आधी खजूर देकर अल्लाह की राह में रोज़ेदार को रोज़ा इफ्तार करवाओ, मगर अल्लाह का तक़वा इख्तियार करो। सुभान अल्लाह। इत्तक़ुन्नार वलो बिशरबतिन मिन माइन, एक घूंट पानी पिलाओ और रोज़ेदार को रोज़ा इफ्तार कराओ और अल्लाह का तक़वा हासिल। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह साहब, एक सवाल और आपसे पूछना चाहूँगा। मौला अली का एक कौल मुबारक सुना, पढ़ा, बहुत अच्छा लगा। मैं उसकी थोड़ी सी पूछना चाहूँगा कि मौला ने फरमाया कि सख्त गर्मियों के मुझे मेरे पसंदीदा हैं। तो इस पे थोड़ी सी रोशनी मैं डालना चाहूँगा कि आप डालें कि सख्त गर्मी के रोज़े मौला अली उनसे मोहब्बत करते हैं कि सख्त गर्मी हो और मैं रोज़े रखूँ। तो रमज़ान का महीना है, पहला रोज़ा है, मैं चाहूँगा कि इस पे आप रोशनी डालें। सही है। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सख्त गर्मियों के रोज़े के बारे में एक और भी मुझे कॉल याद आ रहा है कि सलमान फ़ारसी, जिनकी तकरीबन तारीख़ में 250 साल उम्र मुबारक बयान की गई, तो वो आए एक दिन और कहने लगे, अल्लाह के रसूल के पास आए और आने के बाद कहने लगे कि या रसूल अल्लाह, मदाइन में दफन है सलमान फ़ारसी, तो इराक़ और शाम की जो बॉर्डर लगती है वहाँ दफन है। आए और आने के बाद कहने लगे कि या रसूल अल्लाह, मुझे बताइए कि मेरी मौत का वक्त कब आएगा। तो रसूल अल्लाह ने कहा कि मौत जो है वो तो एक अल्लाह का मामला है, अल्लाह और बंदे का मामला है, और ये एक ऐसा राज है जो बयान नहीं किया जा सकता। मगर सलमान, तुम्हारा रुतबा इतना है कि तुम्हें खाली हाथ भी नहीं छोड़ा जा सकता। तो जिस दिन तुम्हें सलाम का जवाब आ जाए, कब्र वालों से सलाम करो, क्योंकि कहा जाता है ना कि जब इंसान कब्रिस्तान जाए तो कहे अस्सलामु अलैका या अहलल क़ुबूर। मैं आपके सवाल पर आऊँगा, लेकिन एक दूसरे तरीके से आ रहा हूँ। अस्सलामु अलैका या अहलल क़ुबूर, ऐ कब्र वालों, तुम पर सलाम हो। ये कब्रिस्तान के अदब में से कहा है। सलमान, जिस दिन तुम्हें सलाम का जवाब आ जाए,
उस दिन समझना कि तुम्हारी मौत करीब है। ओह, बस सलमान रसूल का इंतकाल हो गया, फिर मौला अली का दौर आया। मौला अली के खिलाफत ज़ाहिरिया में जो 4.5 साल थी, मदाइन का गवर्नर बनाया। एक दिन बहुत बीमार हो गए, मैं वाक़े को बहुत मुख्तसर करता हूँ। एक दिन बहुत बीमार हो गए, कब्रस्तान गए मदाइन के, वहाँ पर सलाम किया, सलाम का जवाब आया। तो उस मुर्दे से सवाल किया जो कब्र के अंदर है, का सलमान ने पूछा कि ये बता, अब मुझे तो यकीन आ गया कि मौत करीब है मेरी, क्योंकि रसूल अल्लाह की हदीस है कि जब सलाम का जवाब तुम्हें सुनाई दे जिस दिन, उस दिन से करीब है तुम्हारी मौत, उस दिन के बाद से। तो तुम बताओ कि मौत कैसी होती है। उस मुर्दे ने ये कहा कि ऐ सलमान, मौत इतनी सख्त है कि मैं रसूल अल्लाह के ज़माने में मेरा इंतकाल हुआ था और अब तकरीबन जो है वो 40 साल हो गए, और मैं उस लहजे को, उस लम्हे को नहीं भूला कि जब मेरी मौत हुई, अगरचे कि मैं कब्र के अजाब में मुब्तला रहा। फिर कहा, जो आपका सवाल है, कहा लेकिन 3 चीज़ें ऐसी हैं जो अल्लाह को बहुत महबूब है। 3 चीज़ें ऐसी हैं जो अल्लाह को बहुत महबूब है और मौत के लिए राहत का बाइस बनती है। एक, सख्त गर्मियों के रोज़े। ये कौन से रोज़े हैं? रमज़ान के रोज़े नहीं हैं। क्यों? क्योंकि रमज़ान के रोज़े वैसे ही फ़र्ज़ हैं। कुतिबा अलैकुमुस्सियाम, अल्लाह साहब ने आयत पढ़ी, कुतिबा अलैकुमुस्सियाम, ये कमा कुतिबा अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून, पहले ही तुम्हारे लिए रोज़े लिख दिए गए। तो रमज़ान के रोज़े तो लिखे हुए हैं, रमज़ान के रोज़े तो लिखे हुए हैं। तो ये का सख्त गर्मियों के रोज़े अल्लाह को बहुत पसंद है। शाबान या इसके अलावा रोज़े इंसान रखे, वो बहुत रोज़े पसंद। तमाम ज़बरदस्त रोशनी दी अलामा साहब सख्त गर्मियुनि जे रोज़े जे हवाले सां हिन वक़्तु ईंदासीं हमद बारी ताला ऐं मां दावत ॾींदुसि अरशद लोधी साहिब जन खे हमद बारी ताला उहे असां बरकत रमजान पर बार-बार पेश करते हैं और मेरे सामने सासी सोहेल भाई मौजूद हैं। अल्लाहु 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 ये ज़मीं जब न ये कहाँ जब न था, ये ज़मीं जब न ये कहाँ जब न था, चाँद सूरज न आसमां जब न था, चाँद सूरज न आसमां जब न था, राज़े हक भी किसी पर आया जब न था, राज़े हक भी किसी पर आया जब न था, तब ना कुछ आया, तब ना कुछ आया, काम गए तू ही तू। अल्लाहु 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 पहुँचे मेराज में अर्श तक मुस्तफा, पहुँचे मेराज में अर्श तक मुस्तफा, जब न माबूद बंदे में पर्दा रहा, जब न माबूद बंदे में पर्दा रहा, तब मलाइक ने हज़रत से झुक कर कहा, तब मलाइक ने हज़रत से झुक कर कहा, सारी मखलूक में, सारी मखलूक में हक़नुमा तू ही तू। अल्लाहु 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 तू ही तू। अल्लाहु अल्लाहु अल्लाहु
अल्लाह अल्लाह क्यों पिया क्यों पिया क्यों पिया बिन है जामे फना पिया बिन है जामे फना हाल खिंचवाए खबरे से क्यों क्यों हला हाल खिंचवाए खबरे से क्यों भला तारे पर चढ़ के मंसूर ने क्या कहा तारे पर चढ़ के मंसूर ने क्या कहा सब बना कर खिलौने सब बना कर खिलौने हारा तू ही तू अल्लाह 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 माशाल्लाह जज़ाकल्लाह तमाम ज़बरदस्त। नाज़रीन ब्रेक जो वक्त है असां सां गॾु ई रहिजो, जल्दी मोटी था अचूं, काॾे बि न वञिजो। बरकत रमज़ान में एक दफ़ो ॿीहर हैदर क़ादरी अव्हां खे भली कार चवे थो ऐं हमद खां पोइ मां चाहींदुसि त नात हिकु ख़ूबसूरत नात दानियाल अशरफी साहिब जन खे गुज़ारिश कंदासीं त ख़ूबसूरत नात सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह या मुस्तफा अता एक बार दिखा दो रमज़ान मदीना एक बार दिखा मदीना बेशक बना लो मेहमान
अफसाना भी सुनाऊं मैं अपनी बेकसी का, अफसाना भी सुनाऊं मैं अपनी बेकसी का, या मुस्तफा अता हो फिर हाज़री का, कर लो नज़ारा आए फिर आपकी गली का, या मुस्तफा अता माशाल्लाह जज़ाकल्लाह। दानियाल अशरफी साहब यकीन कयो रमज़ान आहे, रोज़ो बि आहे ऐं हीअ जेका महफ़िल सजी आहे, तव्हांजो वरी आवाज़ जेको मूं ते असरु थियो। होस्ट जॾहिं असां होस्टिंग कंदा आहियूं त तव्हांजो नालो खणी असां वरी पंहिंजे कम खे थोरो सोचींदा आहियूं, हिन खां पोइ मूंखे छा करिणो हूंदो आहे। पर वक़्ती तौर जे लाइ तव्हांजे एॾे ख़ूबसूरत नात पढ़ण जे अंदाज़ बयां मूंखे मजबूर कयो तव्हांजी वॉइस खे ॿुधण, सम्झणु, महसूसु करणु, ऐं जेको मूंखे सुकून मिलियो, जज़ाकल्ला जज़ाकल्ला। कादी साहब खां मां सवाल पुछणु चाहींदुसि त रमज़ान जा ही जेके रोज़ा आहिनि फ़र्ज़ कॾहिं थिया? अल्हम्दुलिल्लाह असांजी शरीयत उहा शरीयत आहे जेका आहिस्ता आहिस्ता फ़र्ज़ कई वई। जीअं इन ते जेको अप्लाई थिए उहो यकदमि तकलीफ़ थी वेंदी आहे ऐं जेके मञण वारा मञींदा आहिनि पर कई माण्हू इनकार करे वेंदा आहिनि। ईअं हुज़ूर अलैहिस्सलाम जी जेका हिजरत थी मदीने शरीफ़ आप अलैहिस्सलाम तशरीफ़ खणी विया, उन खां पोइ पहिरियां कुझु हुकुम नाज़िल थिया ऐं कुझु बाद में थिया। ऐं जेको रमज़ान आहे इहो हिजरत खां पोइ थियो। हुज़ूर अलैहिस्सलाम जॾहिं मदीने आया, मदीने अचण खां 2 साल बाद यानी हिजरत जे 2 साल बाद शाबान मुअज़्ज़म जी 10 तारीख़ हुई त रमज़ान फ़र्ज़ कया या रोज़ा खे फ़र्ज़ कया विया ऐं आयत नाज़िल कई वई कुतिबा अलैकुम सियाम कमा कुतिबा अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। इहा आयत नाज़िल करे करे मुस्लमाननि ते रोज़ा फ़र्ज़ कया विया। ऐं इन जो बेसिकली जेको मतिलबु रखियो वियो आहे उहा तक़वा ऐं परहेज़गारी। ऐं इन हवाले सां छोटी अर्ज़ु कयां त माना हिकु रमज़ान ईंदो आहे त असांखे हिकु रोल मॉडल जी हैसियत सां ईंदो आहे त हे महीनो गुज़ारिणो कीअं। असांखे टाइम टेबल ॾिनो वेंदो आहे, हीअं करिणो आहे, पोइ हे कमु करिणो आहे, पोइ हे कमु करिणो आहे, पोइ हे कमु करिणो आहे, त पोइ इहो असां वटि हिकु मॉडल ईंदो आहे। ऐं तक़वा ऐं परहेज़गारी सेखारण लाइ पूरा 3 ॾींहं ॾिना वेंदा आहिनि। ऐं जेको वाक़ई रमज़ान जो जीअं हक़ु आहे ईअं अदा करे ऐं रोज़ा रखे ऐं तक़वे परहेज़गारी सां रखे त इंशाअल्लाह पोइ 11 महीना बि इंशाअल्लाह अल्लाह ताला जी इताअत में गुज़ारींदा। कैसा साहब मां चाहींदुसि रोज़े जी थोरी तारीफ़ बि बयानु कयो त रोज़े जी तारीफ़ छा आहे ताकी असांजा जेके नाज़रीन आहिनि अञा बि रोज़ो जेके रखूं था असां पर रोज़े जी तारीफ़ खां घटि वाक़ुफ़ु हूंदा आहियूं। मतिलबु ख़बर आहे पर अञा बि असां चाहियूं था त माना रोज़े तारीफ़ डेफिनेशन रोज़ो हूंदो छा आहे। सुबुह सादिक़ खां वठी करे ग़ुरूब आफ्ताब यानी कि सिरी जो वक़्तु उमूमन जहां जेसिताईं ख़तमु थींदो आहे असां वटि इहो सुबुह सादिक़ ख़तमु थी वेंदी आहे। सुबुह सादिक़ खां वठी करे ग़ुरूब आफ्ताब ताईं अल्लाह ताला जी रिज़ा जे लाइ खाइण पीअण ऐं हम बिस्तरी खां रुकण मना थी वञणु बीहजी वञण जो नालो आहे रोज़ो। यानी 3 कम असांखे न करणु, खाइणु पीअणु ऐं हम बिस्तरी। ऐं इन में नियत अल्लाह ताला जी रिज़ा हूंदी ऐं इहो टाइम पीरियड आहे उहो सुबुह सादिक़ खां वठी करे ग़ुरूब आफ्ताब ताईं आहे। ऐं इन में हिकु ॿी क़ैद बि हूंदी त माना जानबूझ के ॼाणी वाणी न खाए। अलबत्ता को ग़लती सां खाई थो वञे, ग़लती सां खाई थो वञे, हदीस मुबारक में आहे मन का न साइमन उहा नासी आहे। जंहिंखे रोज़ो हुजे ऐं विसरी वियो त मुंहिंजो रोज़ो आहे फ़ा अकाल उन कुझु खाधो ऐं शरीबा या कुझु पीतो त फरमाया फल युतिम मां सौमहू पंहिंजे रोज़े खे मुकमल करे
कद अतअमल्लाहु व अशरबहु औ कमा अलैहिस्सलातु वस्सलाम। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह उनके खारायो भी आहे, अल्लाह उनके प्यारियो भी आहे। खाराइण वाली ज़ात भी अल्लाह जी आहे, प्यारण वाली भी ज़ात अल्लाह जी आहे। जेकॾहिं यादि न हुजे मुंहिंजो वो रोज़ो आहे त। अच्छा, एजाज साहब से मैं पूछना चाहूँगा, अगर एक बंदा रोज़ा रख रहा है और वो भूल गया कि उसने रोज़ा रखा था, वो दोपहर तक भी उसको याद नहीं आया, मगरिब तक भी उसको याद नहीं, मगरिब या इशा की नमाज के दौरान उसको याद है आज तो मैंने रोज़ा रखा था लेकिन मैंने तो क्या उसका रोज़ा होगा? आखिर में याद आ जाए। औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हैदर भाई, इसमें बहुत आसान है और वो ये कि अल्लामा साहब ने भी इस बात का जिक्र किया कि दो अफराद पर शरीयत मुंतबिक नहीं होती है, शरीयत कोई हुक्म नहीं लगाती है। एक जो भूल चुका उस पर कोई हुक्म नहीं लगाती, एक वो जो दीवाना है उस पर शरीयत कोई हुक्म नहीं लगाती। यानी मिसाल के तौर पर एक तो दीवाना है, उस पर तो रोज़ा है ही नहीं, फ़र्ज़ ही नहीं है, लेकिन जो भूल गया उस पर शरीयत यूँ हुक्म नहीं लगाती कि अगर वो खाने पीने से परहेज़ किया हुआ है या नहीं भी किया हुआ, उसने रोज़ा रखा है, नीयत के साथ रोज़ा रखा, फिर वो भूल गया और वो काम अंजाम दे दिए जो मुब्तिलात रोज़ा में से थे। कोई एक आद में से, कोई एक 3-4 में से कोई एक अंजाम दे दिया जो मुब्तिलात रोज़ा में से था, और फिर उसको मगरिब पे याद आया या इशा पे याद आया। चलें, आपने चूँकि कहा कि इशा पे याद आया, हम मिसाल ले लेते हैं कि रात गए, उसको रात 12 बजे उसको याद आया कि आज तो मेरा रोज़ा था, मैंने तो इफ्तार ही नहीं किया, तो उससे कोई फ़र्क नहीं पड़ता, वो उस वक्त इफ्तार कर दे, ये रोज़ा बिल्कुल दुरुस्त है। दुरुस्त है, बिल्कुल दुरुस्त है ये रोज़ा। मतलब फजर को उसने रोज़ा रखा फजर और को रोज़ा रखा, मगरिब तक उसको याद नहीं आया और वो ऐसे हाँ, खा पीता रहा, खाया पिया उसने, खाया पिया, भूल से खाया, वो भूल गया कि उसने कोई रोज़ा रखा था। मगरिब इशा को उसको याद आया हाँ, कि मेरा रोज़ा था आज तो मैंने तो ये रोज़ा बिल्कुल दुरुस्त है, फ़िक़्ह जाफ़िया के मुताबिक रोज़ा दुरुस्त है। अर्ज़ किया मां चयुमि न त मतलब ॾिस नाज़रीन, दीन में असांजी अलाह पाक केतिरी ज़बरदस्त हिकिड़ी आसानी रखी आहे मुस्लमाननि जे लाइ, इंसाननि जे लाइ, त जेकॾहिं असां विसरी वञूं था, इंसान आहे खोड़ शयूं विसरी वेंदो आहे। रोज़ो रखियो, विसरी वियो, शाम मगरिब ताईं खाईंदो पीअंदो रहियो, पंहिंजी धुन में रहियो ऐं हुनखे यादि रहियो त मुंहिंजो रोज़ो हुयो, त साईं जन चवनि था त उहो रोज़ो थी वियो हुनजो। नात हिकिड़ी ॿुधणु चाहींदासीं, ख़ूबसूरत आवाज़ असां वटि अॼु मौजूदु आहिनि। हिन वक़्तु मां दावत ॾींदुसि हिकु बहितरीनु नात ख़्वां खे जेके असां सां गॾु मौजूदु आहिनि, कामरान ताहिरी साहिब जन खे, त नात असांजे साम्हूं पढ़नि। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। खुश था वसो सभे सरदार जे करे, नाराज रब न थींदो पंहिंजे यार जे करे, नाराज रब न थींदो पंहिंजे यार जे करे। खुश था वसो सभे सरदार जे करे, नाराज रब न थींदो पंहिंजे यार जे करे, नाराज रब न थींदो पंहिंजे यार जे करे। इंसान बेक़दर वा ॼाणे नथो सघे, ॻाल्हियूं दिमाग़ में ही आणे नथो सघे। इंसान बेक़दर
दरवा जाने नथो सघे ॻाल्हियूं दिमाग़ में ही आणे नथो सघे शिकलियूं नथियूं बदिलजन इक़रार जे करे नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे कदहिं बि रब साथे कावड़ नथो करे जद दिल सां चऊं अल्लाह त झोलियूं भरियो छॾे कदहिं बि रब साथे कावड़ नथो करे जद दिल सां चऊं अल्लाह त झोलियूं भरियो छॾे तोड़े सजूस पंहिंजे कमकार जे करे नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे ऐं ईंदड़ मुसीबतन खे टारे रसूल थो ओड़ियूं था पाण बेड़ो ऐं तारे रसूल थो ईंदड़ मुसीबतन खे टारे रसूल थो ओड़ियूं था पाण बेड़ो ऐं तारे रसूल थो गुलाम नबी दुनिया खुशा दिलदार जे करे गुलाम नबी दुनिया खुशा दिलदार जे करे नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे सुभान अल्लाह जज़ाक अल्लाह नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे क़ाज़ी साहब कलाम पाक रमज़ान महीने में नाज़िल थियो मुकम्मल नाज़िल थियो या कुझु आयतूं बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम ॾिसो क़ुरान पाक जेको नाज़िल थियो आहे उहो कुझु आयतूं ऐं कुझु सूरतनि ते नाज़िल थियो आहे ऐं यकदम नाज़िल न थियो आहे क़ुरान पाक हुज़ूर अलैहिस्सलाम जे ऐलान नबूअत जॾहिं हुज़ूर अलैहिस्सलाम ऐलान नबूअत फ़रमायो 40 साल जी उमिरि में उनखां थी करे ते हुज़ूर अलैहिस्सलाम जे इंतिकाल ज़ाहिरी वफ़ात ज़ाहिरी ताईं क़ुरान पाक जो सिलसिलो हलंदो रहियो ऐं 23 सालनि में क़ुरान पाक मुकम्मल थियो ऐं क़ुरान पाक जेकी निस्बत थिए थी जो रमज़ान में नाज़िल थियो त इन जी इब्तिदा जेका थी आहे उहा रमज़ान में थी आहे इन करे इन खे निस्बत रमज़ान ॾे कई थी वञे न त ईअं न आहे जो पूरो क़ुरान रमज़ान में नाज़िल थियो आहे ईअं न जज़ाकल्लाह माशाअल्लाह नाज़रीन नंढड़ी साई जो वक़्तु आहे असां सां गॾु ई रहिजो बरकत रमज़ान ट्रांसमिशन काॾे बरकत रमज़ान ट्रांसमिशन में भली कार रवां खे चवंदुसि ऐं असां सां असांजा महिमान मौजूदु आहिनि अलामा क़ुरबान अली कादरी साहब जिनजो ताल्लुक़ु अहले सुन्नत सां आहे ऐं अलामा एजाज़ अहमद मोहसिनी साहब जिनजो ताल्लुक़ु अहले तशरीह सां आहे माशाअल्लाह सवालनि जवाबनि जो सिलसिलो जारी आहे दीन इस्लाम असांजो केतिरो बाकमाल आहे उन में केतिरा फ़ाइदा आहिनि इहे सभु असां
इंसाननि जे लाइ आहिनि, असां मुस्लमाननि जे लाइ आहिनि। ऐं असांजो ई दीन जंहिंखे पूरी दुनिया हिकु बहितरीनु निगाह सां बि ॾिसंदी आहे ऐं कुझु दुश्मनी जी अख सां बि ॾिसंदा हूंदा, पर असांजे हिन दीन में हर कंहिं सां हिकु अहिड़ो त सुहिणो सलूक रखण जे लाइ चयो वियो आहे जो असां सुहिणे सलूक जे करे पंहिंजे दुश्मननि खे बि पंहिंजो दोस्त बणाए सघूं था। सो इन हवाले सां अॼु असां पंहिंजे महिमाननि सां जेके असांजा उलमाए दीन आहिनि उन्हनि सां थोरो गुफ़्तगू जारी रखंदासीं। अल्लामा एजाज साहब से मैं पूछना चाहूँगा, रोज़ा, नमाज, हज, ज़कात ये दीन के सुतून कहलाते हैं। अब अगर कोई ये सवाल पूछे इनमें से सबसे ज़्यादा फजीलत किसकी है? ये तो सब फ़र्ज़ हैं, लेकिन इनमें से रोज़ा, नमाज, हज, ज़कात, जैसे मैं ये पूछ रहा हूँ, सही है। तो ज़्यादा फजीलत किसकी होगी? औज़ुबिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ये सवाल पूछा जा चुका है और ये पूछा गया था छठे इमाम से, इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम से, जो इमाम अबू हनीफ़ा वग़ैरह और दीगर अफराद के उस्ताद रहे। और इमाम अबू हनीफ़ा कहते हैं कि लौला सनतान लहला का नौमान, अगर मैंने जाफ़र सादिक़ के पास 2 साल ना पढ़ा होता, ना गुजारे होते, तो नौमान असल नाम था इमाम अबू हनीफ़ा का, तो नौमान हलाक हो जाते। इमाम जाफ़र सादिक़ से ये सवाल पूछा गया जो हैदर भाई आपने सवाल किया कि सबसे अफजल रुकन दीन क्या है, तो इमाम ने जवाब ये दिया, कहा कि बुनियल इस्लाम अलल खम्स, इस्लाम की बुनियाद 5 चीज़ों पे है, अस्सलात व ज़कात व सौम वल हज व विलायतुना लना अहलल बैत। नमाज, ज़कात, हज, रोज़ा और हम अहले बैत से मोहब्बत, ये 5 चीज़ें हैं जो इस्लाम की बुनियाद है। सुभान अल्लाह। फिर फरमाया कि देखो, नमाज मरीज़ के पास एक वक्त होता है कि वो छोड़ सकता है, वो टाल सकता है। रोज़ा अगर एक वक्त होता है कि मरीज़ है, मन काना मरीज़न औ अला सफ़रिन, अगर कोई मरीज़ हो या सफ़र पर हो तो वो रोज़ा छोड़ सकता है। मन काना ज़ा मालिन औ ला मालिन, या मालदार है या बग़ैर माल के है, तो वो मुमकिन है कि ज़कात ना दे, अगर बग़ैर माल के तो ज़कात नहीं देगा, मालदार है तो ज़कात देगा, माफ़ है। का नमाज में कहीं ना कहीं गुंजाइश है कि तुम बैठ के नमाज पढ़ सकते हो, लेट के नमाज पढ़ सकते हो, सुभान अल्लाह। रोज़े में छोड़ने की गुंजाइश है। हज में और ज़कात में अगर माल नहीं है तो हज भी नहीं है, ज़कात भी नहीं है का। लेकिन हम अहले बैत की मोहब्बत ऐसी है, चाहे तुम बचपने में हो, चाहे जवानी में हो, चाहे बुढ़ापे में हो, चाहे तुम मालदार हो, चाहे सुभान गरीब अल्लाह, हो, सुभान हर अल्लाह, हालत में सुभान फ़र्ज़ अल्लाह, अल्लाह ने सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, जज़ाकल्लाह, जज़ाकल्लाह। अॻी उम्मतुनि ते बि काज़ी साहब रोज़ा फ़र्ज़ हुया? जी, कुरान पाक जी आयत में जेका मां पहिरें बि अर्ज़ु कई, कुतिबा अलैकुम सियाम, तव्हां ते रोज़ा फ़र्ज़ु कया विया, कमा कुतिबा अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम, जीअं रोज़ा फ़र्ज़ु हुया तव्हां पहिरीं उम्मतनि ते। अच्छा, इन में ईअं हुयो त असां वटि सिर्फ़ु रमज़ान ऐं जेके पहिरें मुख़्तलिफ़ उम्मतियूं गुज़रियूं आहिनि, उम्मती गुज़रिया आहिनि या नबी गुज़रिया, उन्हनि ते मुख़्तलिफ़ ॾींहंनि जा हूंदा हुआ ऐं मुख़्तलिफ़ टाइम जा हूंदा। रमज़ान इहा हुज़ूर अलैहिस्सलाम जी उम्मत खे पूरो पूरो रमज़ान मिलियो आहे। पहिरें कंहिंखे हिकु ॾींहुं जो हूंदो, हिकु ॾींहुं रखी हिकु ॾींहुं छॾिणो आहे, या कंहिंखे सिर्फ़ु 13, 14, 15 जेका चंड जी हूंदी आहे इन तारीख़ में रखिणो आहे, त मुख़्तलिफ़ हूंदा हुया, लेकिन रमज़ान इहा ख़ासियत उम्मत मुहम्मदीअ जी आहे। रमज़ान जी ख़ासियत उम्मत मोहम्मदी जी आहे। रोज़ो नंढो ॿारु आहे, केतिरी उमिरि जे ॿार ते रोज़ो फ़र्ज़ु थिए थो, ऐं ॿियो अहिड़ो कहिड़ो माण्हू आहे जंहिं ते रोज़ो फ़र्ज़ु न आहे? यादि रखो, जेके माण्हू आकिल ऐं बालिग़ हूंदा, समझदार हूंदा, आकिल ऐं बालिग़, उन्हनि ते रोज़ो आहे। जीअं तव्हां सवालु पुछो ॿारु आहे या को ॿियो कहिड़ो माण्हू आहे जंहिंखे रोज़ो मुआफ़ आहे, यानी रमज़ान में नथो रखी सघे, ईअं न त मुतलक़न माफ़ी थी वियो आहे, उन मां हिकु त मुसाफ़िर आहे। क़ुरान पाक में इरशाद फरमायो कि जेको मुसाफ़िर हुजे इहो वरी 2 ॾींहंनि में छा करे रोज़े खे पूरो करे। मुसाफ़िर कहिड़ो, मां जीअं औरंगी टाउन खां हिते कुरंगी ते आहियां त मूंखे रोज़ो छॾण जी इजाज़त न आहे,
पर अर्ज़ु करण जो मक़सदु एतिरो आहे त जेको 3 ॾींहंनि जो सफ़र करण जो इरादो हुजे, जंहिंजो 3 ॾींहंनि या इन खां वधीक जो सफ़र करे, उहो शरन मुसाफ़िर हूंदो आहे। मुसाफ़िर खे इजाज़त हूंदी आहे रोज़ो रखे या न रखे। ईअं ई जेका औरत जेका हैज़ वारी हूंदी आहे, मेंसिस वारी हूंदी आहे, उन ते रोज़ा मुआफ़न रमज़ान में नथी रखे। ईअं ई कंहिं औरत खे औलाद थिए थी, ॿार बचो थिए थो, त उनको जेको बाद में ब्लड ईंदो आहे, जंहिंखे निफ़ास चयो वेंदो आहे, इन ड्यूरिंग मेनी टाइम में बि उन ते रोज़ा न आहिनि, इहा रोज़ा बाद में इनखे, हा। ऐं इनखे अलावा जेको मुसाफ़िर आहे उनखे बि इहो आहे कि मुसाफ़िर ठीकु आहे, न रखे त उनखे इजाज़त आहे। दुनिया और आखिरत, हम इस दुनिया में हमें ये कहा गया है कि आखिरत का तोशा तैयार करो, आखिरत के लिए कुछ भेजो, जो नेक अमल तुम अपने लिए आगे भेजोगे उसी को सिले में बुज़ुर्ग तर पाओगे। कलाम पाक भी ये कहता है। तो ये जो दुनिया है ये कितनी ज़रूरी है, ये हम इस दुनिया को कितना हासिल कर सकते हैं? औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैं आपके सवाल के जवाब में एक छोटा सा मुख्तसर सा वाक़या पेश करूँगा, और वो ये कि एक शख्स आया मौलाए कायनात के पास, अली इब्न अबी तालिब के पास, और इस महीने में मौलाए कायनात की शहादत भी है। आया और आने के बाद उसने शिकायत की। उसने क्या शिकायत की? उसने कहा कि या अली, मेरा भाई जो है उसने अपने घर बार को छोड़ दिया है, और वो बयाबान में जाकर, ये याद रखिए, इस्लाम ने रूहबानियत का मना किया। ला रूहबानियत फिल इस्लाम, इस्लाम में रूहबानियत नहीं है। रूहबानियत यानी क्या? आप पूरा घर बार छोड़ दीजिए, अपनी दुनिया छोड़ दीजिए, आप कहिए मैं तो सिर्फ अल्लाह अल्लाह करूँगा। ये इस्लाम ने ख़त्म कर दिया, रूहबानियत नहीं है। जैसे ईसाइयों में और यहूदियों में होता था, लेकिन इस्लाम ने इसको मना किया, तर्क के दुनिया को मना किया। क्या? उसने कहा कि यानी मेरे भाई ने रूहबानियत इख्तियार कर ली है, आप उसे समझाइए। उसी वक्त मौलाए कायनात उठे गैज़ व गज़ब के आलम में, और उसके पास गए और कहा कि ये तूने अपनी क्या हालत बनाई है? उसने जवाब में कहा कि या अली, मैं तो वही पहनता हूँ जो आप पहनते हैं, और मैं तो वही खाता हूँ जौ की रोटी जो आप खाते हैं, और मेरा तो तर्ज़ ज़िंदगी वही है जो आपका तर्ज़ ज़िंदगी है, बस ये कि मैंने अपने बीवी बच्चों को छोड़ दिया है। जो इमाम ने जवाब दिया वो बड़ा कमाल का था, मफ़हूमन अर्ज़ कर रहा हूँ, बहुत कमाल का था। इमाम ने कहा कि ये बता कि क्या तू बाकी तरह, मेरी तरह, क्या तू बाकी लोगों पर इमाम भी है? मैं तो इमाम हूँ, मैं तो हुक्मरान हूँ, और हुक्मरान का काम ये होता है कि वो अदना तरीन तबके के साथ चल सके। लेकिन क्या बात है, तुझे तो अल्लाह ने नवाजा हुआ है। जज़ाकल्लाह एजाज साहब, कंटिन्यू करेंगे आपकी बात को। बहुत अच्छी बात, बहुत ही खूबसूरत जवाब दिया आपने। ब्रेक जो वक्त है नाज़रीन, एजाज साहब खां हितां ई असां कंटिन्यू कंदासीं, काॾे वञिजो, असां सां गॾु रहिजो। बरकत रमज़ान में भलीकार, ऐं हिन वक़्तु असांखे हिकु ॿिए महिमान जॉइन कयो आहे, अलामा मुजीबुर रहमान शामी साहब, जिन खे भलीकार चवंदुसि, ऐं अस्सलाम वालेकुम, रमज़ान मुबारक हुजे अव्हांखे। ऐं अलामा एजाज़ अहमद मोहसिनी साहब, जेके पोएं ब्रेक में असां सां गॾु हुया, पर 6 बजे ताईं उन्हनि जो असां सां टाइम हुयो, उन्हनि खां वरी ॿिए हंधि किथे वञिणो हुयो, सो उहे वरी सुभाणे असांखे जॉइन कंदा। ऐं हिन वक़्तु असांखे अलामा मुजीबुर रहमान शामी साहब बि जॉइन करे चुका आहिनि, ऐं हिननि सां असांजी गुफ़्तगू थींदी, नात ॿुधंदासीं, हम्द सना थींदो। ही रमज़ान जो बाबरकत महीनो जेको सभिनी महीननि जो सरदार महीनो आहे, हिकु अहिड़ो ख़ूबसूरत महीनो। हिन ख़ूबसूरत बरकत रमज़ान ट्रांसमिशन सां असां तावन कयो आहे इग्लू, फॉर्मी सोप, नूर मेमन हालाई, गैलेक्सी बाइक, फूड बस्ती, मुगलिया निमको, मलका फूड, क्विज फूड, टैंग, पांडा केमिकल्स, स्नो वाइट, मिलन फूड, नेल्सन पेंट्स, मुग़ल राइस ऐं डालडा तल वारनि असां सां तावन कयो आहे हिन ख़ूबसूरत बहितरीन बरकत रमज़ान ट्रांसमिशन में। ऐं तव्हां ही ख़ूबसूरत गिफ्ट्स ॾिसी सघो था जेके जेके हिननि कंपनीज़ जा आहिनि असांजे हिन, ऐं असां पंहिंजे महिमाननि खे गिफ्ट्स बि ॾींदा आहियूं। सो
हिन वक़्तु अॼु पहिरियों ॾींहुं आहे रमज़ान जो ऐं पहिरें ॾींहं जे हवाले सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं असां पंहिंजे उलमान खां पुछियूं आहिनि जिन दीन जे बाबति असांखे कुझु ॿुधायो आहे। टाइम तमामु थोरो आहे पर इल्मु हासिलु करण वारो माण्हू कॾहिं बि ढापंदो न आहे, उनजो ड्रॉ न थींदो आहे। ईअं ई जीअं दौलत जो हरीस दौलत जो उनखे कॾहिं बि ड्रॉ न थींदो आहे, ईअं ई जेको इल्म जो हरीस हूंदो आहे उहो केॾो बि इल्मु हासिलु कंदो त उनजो ड्रॉ न थींदो आहे। इन जे करे जेके बि इल्मु हासिलु करण वारा माण्हू आहियो उन्हनि जे लाइ हीउ तमामु थोरो टाइम आहे, 2-3 कलाक। सो इन थोरे टाइम में बि जेतिरो असांजो हाल आहे अवां जे साम्हूं असां पंहिंजे उलमान सां थोरी गुफ़्तगू कंदासीं। अलामा मुजीबुर रहमान शामी साहब हिकु दफ़ो ॿीं तव्हांखे भली कार चवंदुसि। सभ खां पहिरियां हिकु अहिड़ो सुवालु तव्हां खां पुछणु चाहियां थो, हिकु पोयों रमज़ान जो साल जंहिंमें कोरोना ऐं हिकु ही रमज़ान ऐं इन खां अॻु में कहिड़ो तव्हांखे फ़र्क़ु महसूसु थियो आहे, कमी महसूसु थी आहे हिन रमज़ान में ऐं जेके पहिरियों असां रमज़ान गुज़ारींदा आया आहियूं? अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन। पुठियों जेको रमज़ान महीनो आहे उहो त ॾाढो तकलीफ़ में गुज़रियो त लॉकडाउन लॻी वियो ऐं माण्हू ॾाढा परेशान थी विया ऐं असांजी कुझु मस्जिदुनि में नमाज़ तरावी जो इतमाम न थियो ऐं हिन दफ़े तरावी जो इतमाम त आहे पर लॉकडाउन लॻो पियो आहे ऐं जेकी शइ नई नई ईंदी आहे त उहो अगरि उहा तकलीफ़ वारी हूंदी आहे त घणी तकलीफ़ थींदी आहे, उनखां पोइ इंसानु उनजो आदी थी वेंदो आहे। हींअर असां कुझु कोरोना जा आदी थी विया आहियूं पर उहे तकलीफ़ूं त असां ॾिसूं पिया त जेको पुठियों रमज़ान आहे उन खां पुठियों रमज़ान त ॾाढो बाबरकत गुज़रियो ऐं असांजा लम्हा ऐं इबादत में लज़त शौक़ु, पर जेको पुठियों जेको रमज़ान गुज़रियो उन में कुझु तकलीफ़ूं आयूं। हीउ जेको रमज़ान आहे उन अॼु पहिरियों ॾींहुं आहे ऐं उमेद कयूं था रब ताला खां त असांजो हीउ बाबरकत रमज़ान परेशानियुनि खां दूरि हुजे ऐं असां सुठी तरीक़े सां इबादत करे सघूं, नमाज़ तरावी जो इतमाम, क़ुर जी तिलावत करे सघूं ऐं बुज़ुर्गनि खे यादि कयूं ऐं घणे खां घणी इबादत कयूं, पाड़े वारनि जो ख़्यालु कयूं ऐं सुठे अंदाज़ में इन रमज़ान खे गुज़ारियूं। पर कोरोना जा मामला तव्हांजे साम्हूं हलनि पिया त उन जे करे असांखे एहतियात करणु घुरिजे, छो त अॼुकल्ह जा जेके इहे कोरोना जा जेके मामला थियनि पिया उन जे करे काफ़ी माण्हू परेशान आहिनि, बेरोज़गारी थी वई आहे, घणा माण्हू उन्हनि टेंशननि में परेशानी में आहिनि। बसि रब खां दुआ घुरी सघूं था त असांजो हीउ बाबरकत रमज़ान जेको आहे सुठे तरीक़े सां इबादत में गुज़रे। सभिनी महीननि जो सरदार रमज़ान जे महीने खे चयो वेंदो आहे, इन जी वजह छा आहे? इन जी वजह इहा त नेकिन में इज़ाफ़ो वधी थो वञे। तव्हां निमाज़ पढ़ो था त निमाज़ जेकी आहे उहा 70 गुना वधीक थी सवाबु मिले, तव्हांखे तिलावत कयो था उन जो तव्हांखे सवाबु वधीक थो मिले। वरी नमाज़ तरावी जो एतमाम थिए थो त माण्हू हिकिड़ो रोज़ो जेको रखे थो उन हिसाब सां रोज़े जो पंहिंजो फ़ाइदो आहे। वरी अलाह ताला हीअ अशरा ॾिना आहिनि, जीअं पहिरियों अशरो अशरा रहमत आहे, ॿियों अशरो अशरा मग़फ़िरत आहे, टियों अशरो अशरा जहन्नम खां आज़ादी आहे। त हीअ अलाह ताला पंहिंजी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी मुबारक उम्मत खे इहे तोहफ़ा ॾिना आहिनि। अगरि इंसानु पहिरें अशरे में यानी रहमत वारे अशरे में अलाह ताला जी इबादत कंदो, अलाह ताला उन ते रहमत नाज़िल फ़रमाईंदो ऐं जॾहिं रहमत इंसान खे मिलंदी आहे त हू आमादा थींदो आहे त मां अलाह खां काशे घुरां। पोइ वरी जॾहिं मग़फ़िरत जो अशरो ईंदो आहे त हू पंहिंजो पाण खे ज़हनी तौर ते तयारु करे छॾींदो आहे त ऐं अलाह ताला खां एतिरी इबादत करे अलाह ताला खां पंहिंजी मग़फ़िरत जो सुवालु कयूं। त जॾहिं ॿियो अशरो सुठो गुज़रंदो आहे त पोइ अलाह ताला उन बंदे सां राज़ी थींदो आहे ऐं पोइ टियों अशरो जेको आहे उहो जहन्नम खां आज़ादी वारो अशरो आहे त जीअं ए बाना तो रहमत वारे अशरे में क़दुरु कई, तो रहमत वारे अशरे में ख़ूब इबादत कई, वरी एतिरे ताईं तूं तयारु थी वएं ऐं मूंखे राज़ी करे छॾी, मूं तुंहिंजी मग़फ़िरत कई। हाणे हीउ जेको टियों अशरो आहे इन में तूं इबादत कर त आउं तोखे जहन्नम खां आज़ादु करे छॾियां। त हीउ जेको मामलात आहिनि रहमत वारे अशरे सां, इहे तॾहिं मिलंदा जॾहिं इंसानु इबादत कंदो। ऐं अगरि इंसानु पहिरें रहमत वारे अशरे खे ज़ाया करे छॾे, इबादत न करे, त मग़फ़िरत वारे अशरे में उनखे उहा ख़ातिर खां फ़ाइदो न मिलंदो, यानी उहा रूहानियत न मिलंदी जो हू पंहिंजी मग़फ़िरत लाइ सुवालु करे सघे। जॾहिं मग़फ़िरत वारो अशरो सुठो न गुज़रंदो त टियों जेको अशरो आहे उहो बि उनजो सुठो न गुज़रंदो। त इन सॼे रमज़ान जो दारो मदार पहिरें अशरे ते आहे त रहमत वारे अशरे में घणे खां घणी इबादत कई वञे त अलाह ताला जी रहमत ख़ासि मिले। जीअं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम रहमतुल लिल आलमीन आहिनि, वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन, त
त उहा जेके रहमत नबी अलैहिस्सलाम ते अल्लाह ताला जी तरफ़ां नाज़िल थी आहे, अगरि के बंदो चाहे त मूंखे उहा रहमत जो कुझु कतरा मिली वञनि, त उहे रहमत जा कतरा तॾहिं मिलनि जॾहिं हू पहिरें अशरे में अल्लाह ताला जी घणे खां घणी इबादत करे। अच्छा, हिकिड़ो इहो वॾो तमामु ज़बरदस्त कमाल आहे हिन रमज़ान जे महीने में। सभिनी महीननि में ही तमामु अफ़ज़ल महीनो आहे ऐं हिन में जेका बि तव्हां इबादत कयो था त उहा इहे सम्झो ॾहूं ते उनजो ॾहूं खां अञा मथे इज़ाफ़ो आहे। पर इन रमज़ान जे महीने में बि वरी कुझु अहिड़ियूं ताक़रातूं आहिनि जेके चवनि था त सालनि ताईं तव्हांजी इबादतूं हिकिड़े पासे, उन हिकिड़ी रातिनि जी इबादतूं हिकिड़े पासे। जी जी बिल्कुलु। त इहो जेको हिकिड़ो सॼो पैकेज खणी चवां आसान ॿोलियुनि में, मां पंहिंजे लफ़्ज़नि में चवां, अलाह ताला जेको असांखे ॾिनो आहे, बिल्कुलु, त इहो त तमामु वॾी कर्म नवाज़ी आहे। पोइ असां जा माण्हू, तव्हां छा था सम्झो त इन्हनि मां वधीक फ़ाइदो वठनि था या रमज़ान में नथा वठनि? असल में इहो थींदो आहे जो रमज़ान महीने जा 20 रोज़ा माण्हू रखंदा आहिनि, बदकिस्मती चई वञे त इल्म जी दूरी आहे, उनजे करे जॾहिं आख़िरी 10 ॾींहं ईंदा आहिनि त हू चवंदा त हाणे ईद अचण वारी आहे ऐं असां बसि घणे खां घणी शॉपिंग कयूं। पोइ शॉपिंग सेंटर जो रुख़ कंदा आहिनि ऐं इहे जेके रातियूं गफ़लत में गुज़ारे छॾींदा आहिनि। इहे जेके रातियूं आहिनि इहे मुबारक 5 रातियूं ईंदियूं आहिनि, यानी 21, 23, वरी 25, वरी 27, वरी 29। त इहे 5 रातियूं बाबरकत रातियूं, इनखे ताक़ रातियूं चयो वञे थो। त इन्हनि ताक़ रातियुनि में कॾहिं बि जेकी मुबारक राति आहे उहा क़दर वारी राति जेकी आहे उहा नसीब थी सघे थी। पर घणियूं रिवायतूं आहिनि त 27वीं राति जेकी आहे शब क़दर जी राति आहे। त इन्हनि रातियुनि में अलाह ताला जी इबादत कई वञे ऐं इनखे सॼी राति इबादत में गुज़ारी वञे, यानी तिलावत कई वञे, क़ुर जी तिलावत हुजे, उन खां अलावा नवाफ़िल हुजनि, अलाह ताला खां रोई रोई दुआऊं घुरिजनि त जीअं उहा राति असांखे नसीब थिए ऐं असांजे लाइ बख़्शिश जो ज़रियो उहा राति थी वञे। तमामु ज़बरदस्त हिकिड़ी नात ॿुधणु चाहींदासीं ऐं माशाअल्लाह ख़ूबसूरत असां वटि नात खां मौजूदु आहिनि। डब ते अॼु हिकु ख़ूबसूरत नात असांखे मदीने पहुंच गया मुझे यकीन तो है कि ये सफर तो मेरे हाथ के लकीर है। दर पे बोला मक्की मदनी बेड़ी बनाओ मक्की मदनी पे बोला मक्की मदनी बेड़ी बनाओ मक्की मदनी सब पे बोला मक्की मदनी अपने नवाज़ों का सदका, अपने नवाज़ों का सदका, हसन हुसैन का दे दो सदका। अपने नवाज़ों का सदका, टुकड़े मिटाओ टुकड़े मिटाओ मक्की मदनी बिगड़ी बनाओ मक्की मदनी। दर पे बुलाओ मक्की मदनी बिगड़ी बनाओ मदनी। या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह पुकारो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह। एक एक दिल से आए सदा एक एक दिल से आए सदा या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह पुकारो या रसूल अल्लाह
चल मदीने 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 चल मदीने 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 चल मदीने चलते हैं मुस्तफा गुलामों की मुस्तफा गुलामों की हर किस्मतें बदलते हैं किस्मतें बदलते हैं छोड़ फिक्रे दुनिया की हमको रोज मिलता है सदका कमली वाले का हमको रोज मिलता है सदका कमली वाले का मुस्तफा के टुकड़ों मुस्तफा के टुकड़ों पर हर खुश नसीब पलते हैं खुश नसीब पलते हैं छोड़ कर दुनिया की छोड़ कर दुनिया की झोली मुझे आहे खाली झोली मुझे आहे खाली झोली भरिया रसूल अल्लाह बदू बरसर अदम अक्सर बगसनी या रसूल अल्लाह सखी सरवर सजा है बगसनी या रसूल अल्लाह उमर पर बात थी वैया हता का भी वैया उमर पे का थी वैया हता का भी वैया लाहत अंदर आबाद है अगसनी या रसूल अल्लाह ज़मीन में नहीं होती समझ में नहीं होता मुहम्मद के गुलामों का कफन में नहीं होता मुहम्मद के गुलामों का कफन में नहीं होता बदू बरसर अदम अक्सर बगसनी या रसूल अल्लाह झोली मुझे आहे खाली झोली भरिया रसूल अल्लाह कबर कारी अदाइया हम खाती तैयारिया कबर कारी अदाइया हम खाती तैयारिया लहर अंदर आवाज़ है बगसनी या रसूल अल्लाह बदू बरसर अदम अक्सर बगसनी या रसूल अल्लाह बगसनी या रसूल अल्लाह बगसनी या रसूल अल्लाह सुभान अल्लाह जज़ाकल्लाह माशाअल्लाह तमामु ख़ूबसूरत माहौल जुड़ियल आहे बाबरकत महीनो आहे ऐं उलमाए दीन नात खां हमद खां सभु सना कनि पिया काॾे बि न वञिजो हिकु नंढड़ी ब्रेक आहे असां सां गॾु ई रहिजो बरकत
ख़ुशि आमदीद चवंदुसि रमज़ान ट्रांसमिशन में ऐं सभिनी खे। हिन वक़्तु असां पंहिंजी गुफ़्तगू जारी रखंदासीं। असांजी उलमा दीन सां असांजी गुफ़्तगू आहे ऐं इन सां गॾु गॾु ख़ूबसूरत नात ख़्वां बि असां सां गॾु मौजूदु आहिनि। मूंखे ख़बर आहे त हिकु बहितरीनु आवाज़ु असां सां मौजूदु आहे जंहिंजो दानियाल अशरफ़ी नालो आहे ऐं हिननि सां गॾो गॾु असां सां कामरान ताहिरी बि मौजूदु आहिनि, ॾाढो ज़बरदस्तु आहिनि। ऐं असां सां गॾु साईं अलामा मुजीबुर रहमान शामी साहब बि मौजूदु आहिनि ऐं अलामा क़ुर्बान अली कादरी साहब। सो हिन वक़्तु उन तरफ़ बि अचे पियो जिते असां रोज़ो अफ़्तार कंदा आहियूं। ऐं अफ़्तारी जे हवाले सां मां हिकिड़ो सुवालु ज़रूरु पुछणु चाहींदुसि। हिकिड़ो आहे त नंढे हूंदे खां असां ॿुधंदा ॾिसंदा आया आहियूं, पर वरी बि इन ते थोरी रोशनी हिन जे करे बि विझणु ज़रूरी आहे। रोज़ेदार जी जॾहिं रोज़ो वेझो ईंदो आहे त उनजे चहिरे ते हिकिड़ी ख़ुशी हूंदी आहे त अॼु मां जेको रोज़ो रखियो आहे, हाणे मां मतिलबु पाणी उनजे अॻियां पियो हूंदो आहे, शरबत उनजे अॻियां पियो हूंदो आहे, खोड़ सारो खाइण जो सामान उनजे अॻियां पियो हूंदो आहे, पर हू तेसि ताईं उन्हनि खे हथु न लाहींदो आहे जेसि ताईं अलाह जो हुकुम नथो थिए। यानी की जेको टाइम रखियलु आहे हिकिड़ो मख़सूस, इहा जेका ख़ुशी आहे, इहा ख़ुशी छा आहे जॾहिं रोज़ो असां अफ़्तार कयूं था? इन में कहिड़ो राज़ रखियलु आहे? बिस्मिल्लाह रहमान रहीम। इहो अल्लाह ताला जो हिकु त ज़ाहिरी इहो आहे त मां बसि हाणे खाईंदुसि, पर इन में का अञा का बातिनी अहिड़ो को राज़ रखियलु हुजे जेको असांखे मथां सम्झ में न ईंदो। असल ईमान जी अलामत आहे त ईमान जॾहिं मज़बूत हूंदो आहे त इंसानु जेको आहे भली केॾियूं बि नेमतुनि वारियूं शयूं, बाबरकत शयूं हुजनि या रूह खे तस्कीन पहुचाइण वारियूं शयूं हुजनि, पर पोइ बि हू सोचींदो आहे त मां अलाह ताला जी रिज़ा लाइ रोज़ो रखियो आहे। हालांकि केरु ॾिसंदो कोन्हे, अगरि केरु शख़्स पंहिंजे कमरे में वञी करे पाणी रखे, पाणी पीए त न को मसइलो आहे, लेकिन हुनखे ईमान हुनजो मज़बूत हूंदो आहे त अलाह ताला ॾिसे थो, अलाह ताला तमामु ज़बरदस्त। त उहो हुन रोज़े खे मज़बूत करणु मुकमल करण लाइ कोशिशि कंदो आहे त मुंहिंजो रोज़ो मुकमल थी वञे। ऐं इन में मां थोरो एड कंदुमि। अॼु हुई मुतालिक़ कंदे स्टडी कंदे मिशकात शरीफ़ हथ में हुई त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे, फ़रमायो लिल मोमिनी फ़रहातान, मोमिन लाइ ॿ ख़ुशी जा वक़्त आहिनि, ख़ुशी जा लम्हात आहिनि। फ़रमायो फ़रहातुन इंदल इफ़्तार, पहिरीं ख़ुशी उहा आहे जंहिं टाइम इफ़्तार कंदो आहे। सुभान, जीअं तव्हां सवालु कयो न, ईअं ई माना हदीसूं वर्का में मां ईअं बि सम्झां थो त ठीकु आहे रोज़ो इफ़्तार कयूं था त रसूलुल्लाह जो फ़रमान आहे न त ख़ुशी आहे त असांखे रसूलुल्लाह जे फ़रमान जे करे ख़ुशी थी वेंदी, ऐं रसूलुल्लाह फ़रमायो ख़ुशि थियणो आहे त थी वेंदासीं, छो रसूलुल्लाह फ़रमायो त ख़ुशी आहे त ख़ुशी थी वेंदी। ऐं ॿियो फ़रमायो फ़रहातुन इंदा रुयतिल्लाह, ऐं ॿी ख़ुशी उन टाइम मिलंदी जॾहिं रोज़ेदार खे रब ताला जो दीदार थींदो। सुभान अल्लाह। ईमान लफ़्ज़ असां ॿुधंदा बि अचूं पिया, इस्तेमालु कंदा बि अचूं पिया, ऐं ज़्यादातर इहो लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे त यार ईमान कचो आहे, ईमान पको आहे, पंहिंजो ईमान ख़राबु न कर, बेईमान माण्हू आहे, हीउ ईमानदार माण्हू आहे। हीउ जेको ईमान आहे हिन जो पैमानो छा आहे? ईमान जो पैमानो इहो आहे त अलाह ताला ते सची मतिलबु यकीन रखणु त अलाह ताला बरहक़ आहे, इहो असल ईमान आहे। हिकु शख़्स ईमान रखे थो यानी अलाह ताला खे हक़ीक़ी माबूद सम्झे थो त उन रब जी इबादत करणी आहे, असल ईमान इन खे चवंदा आहिनि। पोइ माण्हू उनखे सम्झाईंदा आहिनि त यार तुंहिंजो ईमान न आहे, यानी तूं अलाह ताला ते भरोसो करण वारो माण्हू, अलाह ताला ते यकीन करण वारो, पोइ बि तूं अहिड़ी ज़रूरत थो करीं, पोइ बि तूं बेईमान थी वई, तूं पोइ बि ग़लति कमु थो करीं, त उहो निशानदेही करण लाइ माण्हू उनखे टार्चर कंदा आहिनि, सम्झाईंदा आहिनि त तव्हां जेका सुधरी वञो, छो त तूं अलाह ताला खे जॾहिं हक़ीक़ी माबूद सम्झो आहे, जंहिंजी तूं इबादत करी थो, जंहिंखे तूं बरहक़ सम्झो आहे, ऐं हींअर जॾहिं तूं ईमान आंदो यानी तूं मुस्लमान थी वएं, हाणे तुंहिंजा जेके मामलात आहिनि उहे दीनी तौर ते आहिनि, दीनदारी तौर ते आहिनि। हाणे जॾहिं तूं दीनदार थी करे इस्लाम खे क़बूल करे अलाह ताला खे पंहिंजो माबूद बरहक़ सम्झी करे पोइ बि अगरि अहिड़ी का ग़लती थो करे त इहा ग़लति ॻाल्हि आहे, तुंहिंजो ईमान कमज़ोर आहे, ईमान कचो आहे, पोइ इहा सम्झाणी ॾींदा। बहितरीनु तरीक़ो कहिड़ो आहे ईमान खे मज़बूत करण जो? इबादत करणु, अलाह ताला खे राज़ी करण वारा कम करणु, यानी जेके उसूल आहिनि उन्हनि उसूलनि जी पैरवी करणी, जीअं शरीयत जी पासदारी करणु, अलाह ताला जेकी इबादत असां लाइ मुक़ररु कई आहे उन इबादत ते हलणु, उनखां अलावा वादा ख़िलाफ़ी न करणु, पाड़े वारनि सां सुठो सलूक रखणु, इहे जेके शयूं आहिनि इहे ईमान खे मज़बूत करण वारियूं आहिनि। जीअं हज़रत अली रज़ियल्लाहु ताला खां कंहिं सवालु कयो त
मोमिन में फ़र्क़ु कहिड़ो आहे, ईमान जो जेको मोमिन हूंदो आहे उनजे अंदरि हिकिड़ो ईमान हूंदो आहे, मोमिन में फ़र्क़ु कहिड़ो आहे। त रिवायतूं मुख़्तलिफ़ आहिनि। त हज़रत अली मुर्तज़ा मौला मुश्किल कुशा शेर ख़ुदा करम अल्लाह ताला वजह उल करीम हीअं दीवार तरफ़ इशारो कयो ऐं चई त अगरि जे मोमिन अगरि का इशारो करे दीवार जी तरफ़ त उहा दीवार सोन थी वञे। त जीअं हुन माण्हूअ हुन दीवार तरफ़ ॾिठो त उहा दीवार सोन थी वई। त हुन चयो त मूं त तव्हां खां पुछियो हो। त हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु फरमायो मूं बि तव्हांखे ॿुधायो। यानी इहा हिकिड़ी कामिल ईमान जी अलामत आहे त जेको कामिल ईमान वारो हूंदो उहो मोमिन हूंदो ऐं मोमिन जी ज़बान सां अगरि का शइ निकिरे थी त उहा हक़ीक़ी अंजाम ते पहुचे थी। अगरि मोमिन का ॻाल्हि कंदो आहे त अलाह ताला उन जी ॻाल्हि खे पूरो कंदो आहे। इबादतुनि में ज़्यादातर माण्हुनि जा इहे सवाल आहिनि त हिकिड़ा ख़्याल ईंदा आहिनि, मतिलबु मां जेको बि दुनिया में जेको कुझु कयां पियो, पंहिंजे घर जा मामलात, ऑफिस जा मामलात, असां जॾहिं इबादत में बीहूं था त पोइ उहे ख़्यालात अचनि था। जेकॾहिं मिसाल अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन माण्हू पढ़े त थो, ज़बान त पढ़े थी, पर दिमाग़ खे ख़बर न आहे त मां छा करे रहियो आहियां, दिमाग़ कंहिं ॿिए हंधि थो हले। त इन मां निजात जो कहिड़ो तरीक़ो आहे कोई? त फोकस कीअं कजे इबादत जे तरफ़? फोकस ईअं कजे त जीअं माण्हू नमाज़ पढ़े थो त उहे जेके हिदायत आहिनि, जीअं चइजे डायरेक्शन्स आहिनि, उहे डायरेक्शन्स इस्लाम ॾिनियूं आहिनि असांखे। त असां जीअं सूरह फातिहा पढ़ूं त असांजी नज़रूं जेके आहिनि उहे जीअं हथ सां ॿधूं था त असांजे हथनि जी तरफ़ नज़रूं हुजनि। वरी हिन खां पोइ जॾहिं असां रुकू में वञूं था त असांजूं नज़रूं जेके आहिनि उहे पेरनि जी तरफ़ वञनि। पर जीअं असां सजदो कयूं था त असांजी जेकी नज़रूं आहिनि उहे नक जी तरफ़ वञनि। त इहे जेके नज़रूं आहिनि, वरी जीअं असां अतहियात में विहूं था त असांजी जेकी नज़रूं आहिनि उहे झोलीअ में पवनि। हिकु नज़रुनि जो पर इहे सभु कुझु करण जे बावजूदि बि दिमाग़ कंहिं ॿिए हंधि हुजे त पोइ निमाज़ त थी वेंदी, इबादत थी वेंदी। इबादत में को मतिलबु मसइलो न थींदो तव्हांजी इबादत कान थींदी, निमाज़ त थी वेंदी। इन ॻाल्हि खे मां अलामा छा? हा, इन ॻाल्हि खे मां कंटिन्यू करणु चाहींदुमि। ॾिसो, चोर उते वेंदो आहे जिते सामान हूंदो आहे। ज़ाहिर आहे इबादत करे थो न त शैतान तॾहिं त वसवसा ॾींदो आहे त हीअ इबादत करे पंहिंजी बख़्शिश न कराए। इन करे त शैतान अची वरी उनखे ख़्यालात ॾियण जी कोशिशि कंदो आहे त जीअं ख़्यालात में माना पइजी वञे ऐं अलाह ताला जी इबादत न करे। हिकु दफ़े मौला अली रज़ी अल्लाह ताला अन्हु इहा ॻाल्हि ॿुधी वसवसा कंहिंखे अचनि था, ख़्यालात अचनि था, त उहो ख़्यालात जी तरफ़ तवजो न करे, इबादत में मशग़ूल रहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में हाज़िर थिया ऐं अर्ज़ु कई, या रसूलल्लाह, कीअं थी सघे थो माण्हू इबादत करे नमाज़ में हुजे ऐं उनजा ख़्यालात अॻिते पोइते थियनि? छो जो मौला अली जी नमाज़ पोइ मौला अली जी नमाज़ आहे न, कहिड़ी कामिल नमाज़ हूंदी ऐं तवजो कहिड़ी नमाज़ में हूंदी। पाण फरमायो इहो ईमान जी अलामत आहे कंहिंखे वसवसा ऐं ख़्यालात अचनि। ऐं चयूं हुज़ूर, मां नमाज़ पढ़ी थो सघां, ॿार का तव्हांजे साम्हूं पढ़ंदुमि, पर मूंखे वसवसो ख़्यालु न ईंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ठीकु आहे, तोखे वसवसे ख़्यालात न अचे जेकॾहिं तोखे मां उठ ॾींदुमि, बतौर गिफ्ट तव्हांखे मां उठ ॾींदुमि, तव्हां बारकात नमाज़ पढ़ो ऐं उनमें तव्हांखे ख़्यालु न अचे। मौला अली नमाज़ शुरू कई, नमाज़ पढ़ंदे पढ़ंदे ख़्यालु अची वियो। ख़्यालु छा आयो? रसूलुल्लाह वटि त उठ हुयो कोन, मूंखे ॾींदा छा? ऐं पोइ नमाज़ पूरी कयूं ऐं बाद में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु कयूं, रसूल मूंखे इहो ख़्यालु आयो। त उन वक़्तु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इहा ईमान जी निशानी आहे, अलामत आहे जो माण्हू नमाज़ में हूंदो आहे, इबादत में हूंदो आहे त शैतान अची करे उनखे वसवसा ॾींदो आहे। हता हिकु साहिबी खे अर्ज़ु कयो, या रसूलल्लाह, असां तव्हांजी बारगाह में हूंदा आहियूं, असांजा दिलि बिल्कुलु तव्हांजी तरफ़ फोकस हूंदा आहिनि ऐं घर वेंदा आहियूं असांजा ख़्यालात अॻिते पोइते थी था वञनि। पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहे तव्हांजे ईमान जी निशानी आहे। ऐं जॾहिं तव्हां नमाज़ जो पुछो न, जे नमाज़ में बि न ख़्यालात ईंदा आहिनि, जेकॾहिं असां नमाज़ जो मफ़हूम क्लियर कयूं, नमाज़ में असां रब सां ॻाल्हायूं था, रब सां कलाम थिए थो। जामे तिरमिज़ी जी हदीस मुबारक आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं माण्हू नमाज़ लाइ बीहे थो ऐं चए थो अल्हम्दुलिल्लाह, रब ताला फ़रिश्तनि खे फरमाए थो, फ़रिश्ता ॾिसो मुंहिंजो बानो आहे, मुंहिंजी इबादत लाइ बीठो आहे, हामिदानी अब्दी, ॾिसो मुंहिंजो बानो, मुंहिंजी अब्द जेको आहे न उहो मुंहिंजी सना करे थो। तमामु माशाल्लाह ख़ूबसूरत अलामा साहिबु, हीअ तव्हांजी ॻाल्हि आहे। पर हिते हिन वक़्तु अज़ान जो टाइम बि थींदो वञे पियो ऐं असां हिन वक़्तु ब्रेक जी तरफ़ हलंदासीं। ब्रेक खां पोइ आज़ान इफ़्तार खां पोइ असां वरी नाज़रीन तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। काॾे बि न वञिजो, असां सां गॾु ई रहिजो। बरकत रमज़ान ट्रांसमिशन में हैदर क़ादरी हिकु नंढड़ी साई खां पोइ असां गॾु हूंदो। اللهم
إني لك صمت وبك آمنت وعليك توكلت وعلى رزقك أفطرت. الله أكبر الله أكبر أشهد أن لا إله إلا الله أشهد أن لا إله إلا الله أشهد أن محمدا رسول الله أشهد أن محمدا رسول الله حي على الصلاة حي على الصلاة حي على الفلاح حي على الفلاح الله أكبر الله أكبر لا إله إلا الله. बरकत रमज़ान ट्रांसमिशन में भली कार चवंदुसि तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर ऐं हिन वक़्तु अफ़्तार खां पोइ यकीनन अवां तरो ताज़ा हूंदव ऐं तव्हांजो ईमान सलामत हूंदो आमीन। छो त सॼो ॾींहुं तव्हां रोज़ो रखंदा आहियो, रोज़ो रखण खां पोइ तव्हांखे काफ़ी शिदत सां उञ बि लॻंदी आहे, बुख बि लॻंदी आहे, पर जॾहिं अफ़्तार जो टाइम ईंदो आहे उन अफ़्तार खां पोइ तव्हांजे चहिरे ते हिकु ताज़गी ईंदी आहे ऐं इहा तव्हांजी ईमान जी सलामती हूंदी आहे। हिन वक़्तु असां वटि माशाअल्लाह हिकु बहितरीनु नात खां आयशा मीर साहिबा मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम, रमज़ान मुबारक हो आपको। पहला रोज़ा आपने रखा, कैसा लगता है जब साल के वक्त में पहला रोज़ा आप रखती हो? बहुत अच्छा लगता है और ये है कि रमज़ान की घर में रौनकें लग जाती हैं, इबादतें होती हैं घर के अंदर, एक मशगूल हो जाता है, पूरे का पूरा ख़ानदान ही मशगूल हो जाता है इबादतों में। माशाअल्लाह, आपसे बात होगी, हिननि सां असांजी ॻाल्हि ॿोल थींदी, हिन जो नात बि ॿुधंदासीं। हिन वक़्तु मां तावन जंहिं असां सां कयो आहे हिन बरकत रमज़ान ट्रांसमिशन में, इग्लू, फॉर्मी सोप, नूर मेमन हालाई,
गैलेक्सी बाइक, फुड बसंती, फुड बस्ती, मुगलिया निमको, मलका फुड, क्विस फुड, टैंग, पांडा केमिकल, स्नो वाइट, मिलन फुड, नेल्सन पेंट्स, मुगल राइस ऐं डालडा तलवारनि सां तावन कयो आहे। हिन बरकत रमज़ान ट्रांसमिशन में पूरो महीनो अवां ॾिसंदा ऐं उलमाए दीन जो उहे ॻाल्हियूं जेके तव्हां ताईं हिन वक़्तु न पहुतियूं हूंदियूं, इनशाला उहे मसाइल जेके दीनी मसाइल आहिनि, दुनियावी मसाइल आहिनि, असांजे हिन रमज़ान ट्रांसमिशन जे थ्रू तव्हां ॾिसी सघंदा, ॿुधी सघंदा ऐं मसइलनि जा हल तव्हां कढी सघंदा। सो हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहिनि क़ादरी साहिबु। क़ादरी साहिबु, थोरी देरि पहिरियां पंहिंजी जेको डिस्कस थिए पई उन में हिकिड़ो सुवालु नमाज़ जेको थोरो अध में रहिजी वियो हुयो त नमाज़ में विसविसा ईंदा आहिनि, ख़्यालात ईंदा आहिनि, त इनखे को त हल हूंदो त अहिड़े तरीक़े सां, या जेकॾहिं को नओं नमाज़ी नमाज़ या इबादत करे थो उनखे वधीक था थियनि, या जेको काफ़ी इबादत गुज़ार हूंदो आहे या उनखे वधीक ईंदा आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पंहिंजी ॻाल्हि इहा हली रही ऐं इफ़्तार जो टाइम थी वियो। यादि रखो, इबादत ख़ासि तौर नमाज़ जी ॻाल्हि हले पई। नमाज़ में असल में जे ख़्यालात ईंदा आहिनि, इन जी हिकु वजह मां जेका सम्झां थो इहा बि आहे त असां नमाज़ जा अल्फाज़ सिर्फ़ु रटियल आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर्रहीम मालिक यौमिद्दीन पढ़ंदा पिया आहियूं, लेकिन हक़ीक़त इहा आहे त असां रब जी बारगाह में बीही करे रब सां गुफ़्तगू कयूं था, ॻाल्हि ॿोल कयूं था, ऐं ॻाल्हि ॿोल में असांजी तवजो आहे कान, छो जो असांखे अरबी ईंदी कान्हे, अरबी यादि कान्हे का। मौला अली रज़ी अल्लाह ताला जो फ़रमान मूंखे यादि अची वियो, अर्ज़ु कयां। मौला अली रज़ी अल्लाह ताला अन्हु इरशाद फ़रमायो, जॾहिं मुंहिंजो दिलि कंदो आहे मुंहिंजो मां रब सां ॻाल्हायां ऐं मुंहिंजो रब मुंहिंजी ॻाल्हि ॿुधे, मां नमाज़ में अची वेंदो आहियां, मां नमाज़ में बीह करे पंहिंजे रब सां ॻाल्हि कंदो आहियां ऐं मुंहिंजो रब मुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदो आहे। जामे तिरमिज़ी जी हदीस अर्ज़ु कयां पियो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, जॾहिं माण्हू नमाज़ ते बीहंदो आहे न, रब सां ॻाल्हि, मां जीअं अर्ज़ु कया न, ॻाल्हि आई आहे, हिकु गुफ़्तगू थिए थी। जामे तिरमिज़ी जा अल्फाज़ आहिनि, रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, जॾहिं माण्हू बीहे थो चए थो अल्हम्दुलिल्लाह, नमाज़ में अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन पहिरीं सूरत जी पहिरीं आयत पढ़ंदो आहे, अल्लाह ताला फ़रिश्तनि खे फ़रमाईंदो आहे हामिदानी अब्दी, ॾिसो मुंहिंजो बानो बीह करे मूंसां ॻाल्हि करे थो ऐं मुंहिंजी हमद करे थो, ऐं उन खां पोइ वरी चए थो अर्रहमानिर्रहीम, त रब ताला जवाबु ॾिए थो। अगरि इहो असांखे ख़्यालु हुजे, तसवुर में हुजे त मां पंहिंजे रब सां ॻाल्हायां थो, मां अर्ज़ु कयां थो, मुंहिंजो रब मूंखे जवाबु ॾिए थो। रब फरमाए थो असना अलैया अब्दी, मुंहिंजो बानो मुंहिंजी सना करे थो। ईअं ई असां गुफ़्तगू कंदा रहंदा आहियूं, रब जवाबु ॾींदो रहंदो आहे। अगरि इहो ख़्यालु असांखे अची वञे, मां पंहिंजे रब सां ॻाल्हायां थो, पोइ कहिड़ा वस असांजा ख़्यालु ईंदा। इन मौला अली जे कॉल खे मुंहिंजे ख़्याल में कंप्लीट करणु घुरिजे त साईं जन फरमायो त जेकॾहिं मां चाहींदो आहियां त अलाह सां मां ॻाल्हायां त मां नमाज़ पढ़ंदो आहियां, ऐं जेकॾहिं मां चाहींदो आहियां अलाह मूंसां ॻाल्हाए त मां क़ुरान पढ़ंदो आहियां। तमामु ज़बरदस्त, जज़ाकल्ला, माशाअल्लाह। मां हिन वक़्तु आयशा मीर साहिबा खे दावत ॾींदुसि नात जी, रमज़ान जे पहिरें रोज़े में आयशा मीर साहिबा नात तव्हां पेश कयो। नबी का लब पर जो जिक्र बेमिसाल आया, कमाल आया, नबी का लब पर जो जिक्र बेमिसाल आया, कमाल आया, जो हिजरे तैबा में याद बन कर ख्याल आया, कमाल आया। तेरी दुआओं ही की बदौलत
के तेरे लब पर सवाल आया, कमाल आया, जो हमें उम्मत के तेरे लब पर सवाल आया, कमाल आया। और गुरूर का तोड़ डाला, लगा के माथे पे दिल खुदा ने, के हुरूर का तोड़ डाला, लगा के माथे पे दिल खुदा ने, जो काले रंग का गुलाम तेरा मिला लाया, कमाल आया, जो काले रंग का गुलाम तेरा मिला लाया, कमाल आया। नबी तो सभी है आला, है रुतबे सबके अज़ीम बाला, नबी तो सभी है आला, है रुतबे सबके अज़ीम बाला, मगर जो आखिर में आमना का ऐलान आया, कमाल आया, मगर जो आखिर में आमना का ऐलान आया, कमाल आया। नबी का लब पर जो जिक्र है बेमिसाल आया, कमाल आया। माशाल्लाह जज़ाकल्ला। नात में हिकिड़ो त एॾो सुरूर आहे जो हिकु त जेका सना जंहिं मालिक जी कई वञे पई उहो त ॾाढो दिलि खे सुकून मिलंदो आहे, ऐं ॿियो जंहिंजो जेकॾहिं आवाज़ ख़ूबसूरत आहे, ॾात आहे अल्लाह ताला जी, जैसे आपके पास है या मुख़्तलिफ़ पहले बि नात खां थिए, त उहा ॾात जेका साईं कुदरत ॾिए थो बिल्कुलु ऐं उनखे सही जाइ ते इस्तेमालु कजे। बहितरीन थी थो वञे। कॾहिं कॾहिं आवाज़ ॾाढो सुरीलो हूंदो आहे, एॾो माण्हुनि जो बहितरीनु आवाज़ु हूंदो आहे, पर इहो माण्हू जेके उनखे सही जाइ ते सही तरीक़े सां इस्तेमालु करे थो त पोइ उहो उनजे लाइ बहितर साबित थींदो। आवाज़ भली जय भली कमाल थी थो वञे। बहितरीनु। रोज़े जे हवाले सां मां अॼु तव्हां खां काफ़ी सवाल रोज़े जे हवाले सां ई पुछा आहिनि। मां तव्हां खां रमज़ान जी फज़ीलत पुछी, सवाल पुछो रोज़ा कॾहिं फ़र्ज़ु थिया, उनखां पोइ रोज़े जी तारीफ़ पुछीसीं, ऐं अॻियनि उम्मतुनि ते रोज़ा फ़र्ज़ु हुया इन ते बि असां ॻाल्हायोसीं। रोज़ा कंहिं ते फ़र्ज़ु आहिनि, जीअं तव्हां चयो त मासूम या आकिल बालिग ते आहिनि, बालिग ते आहे, बाक़ी जेकॾहिं कोई मरीज़ आहे या उन ते न आहिनि। त ईअं ई रोज़े जा दीनी ऐं दुनियावी फ़ाइदा कहिड़ा आहिनि? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरें मां दुनियावी फ़वाइद जे हिसाब सां ॻाल्हि कयां थो त ॾिसो, इंसान हिकु बदन आहे इंसान जो, त इनखे जीअं असां सम्झाइण ख़ातिर अर्ज़ु कयां थो, असां बाइक हलाईंदा आहियूं, कार हलाईंदा आहियूं, त उनजी बि हिकु उनखे ट्यूनिंग थींदी आहे। असांजे बदन जी जेकी ट्यूनिंग हूंदी आहे उहा रमज़ान में रोज़ो अची कंदो आहे। हिकु बहितरीनु माना हिकु बदन ई आहे। इन में तफ़ासिर में इनखे अलावा बि उलमा किराम ने ॻाल्हि लिखी आहे त माना जिस्म में जेके प्रॉब्लम्स अची वञनि थियूं, बीमारी अची वञनि थियूं,
उन बीमारियुनि जो हिकु बहितरीनु हल रोज़ो आहे। वाह, ऐं ख़ासि तौर ते मोटापो आहे या उनखे अलावा कोलेस्ट्रॉल जा मामला आहिनि, त इहे सारा मामलात रोज़े जे करे बहितरीनु थी था वञनि। ऐं सभु खां वॾी ॻाल्हि इहा आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, सूमो तसेहो, रोज़ो रखो सिहतमंद थी वेंदो। वाह, जंहिंखे सिहत खपे उहो रोज़ो रखे। इहे त मां ज़ाहिरी तौर ते जेके असांजा दुनियावी फ़वाइद आहिनि मां अर्ज़ु कया। मौलाली जो कॉल यादि अची वियो साईं, हिते मूंखां वरी विसरी वेंदो। पॉइंट ते मौज़ू अहिड़ो आहे, जी जी बिल्कुलु ॻाल्हायो। हर शइ जी का न का ज़कात थींदी आहे ऐं बदनी ज़कात रोज़ो आहे। रोज़ो आहे तमामु ज़बरदस्त। ऐं फरमायो दुनिया दीनी जंहिंखे चइजनि ऐं आख़िरत में सभु खां वॾो फ़ाइदो उहो आहे रब ताला जी रिज़ा आहे। रब ताला रोज़ा फ़र्ज़ु कया आहिनि, जेको रोज़ो रखे थो रब जो हुकुम मञे थो, ऐं जेको रब जो हुकुम मञे थो रब उनखां राज़ी थींदो। ऐं ब्रेक खां पहिरें माना इफ़्तार खां पहिरें मां अर्ज़ु कयां पियो हदीस, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि लिल मोमिन फ़रहतान, मोमिन खे ॿ ख़ुशियूं मिलंदियूं आहिनि, हिकु इफ़्तार जे वक़्तु, ॿी फरमायो इंदा रोयतिल्लाह, जॾहिं अलाह ताला जो दीदार थींदो। इहो रोज़ेदार जे लाइ फरमायो। त इहे माना केॾी वॾी असांजे लाइ फ़ाइदो ऐं वॾे कम जी चीज़ आहे रब ताला खे ॾिसणु, रब ताला जो दीदार करणु। ऐं आख़िरत में थींदो ऐं इंशाअल्लाह जन्नत में बि इंशाअल्लाह रब ताला जो दीदार थींदो रहंदो। त इहा वॾी ॻाल्हि आहे हिकु मोमिन जे लाइ, मुस्लमान जे लाइ, जो रब उनजो राज़ी थी वञे, रब जो दीदार नसीब थी वञे। इन खां वधीक हिन महीने में ज़कात बि फ़र्ज़ु आहे, ज़कात जो सही इस्तेमालु कीअं आहे? ॾिसो, ज़कात जो पहिरें मां मफ़हूम अर्ज़ु कयां, पोइ मसारिफ़ जी तरफ़ अर्ज़ु कयां थो। ज़कात जेको लफ़्ज़ आहे न, अरबी जो लफ़्ज़ आहे, ऐं जो लफ़्ज़ी माना जो आहे न उहो पाक करणु आहे। लफ़्ज़ जो माना आहे पाक करणु, पाक करणु, पाक हिकु माना। ॿियो माना आहे इज़ाफ़ो करणु, नुमू अरबी में लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे, इज़ाफ़ो करणु। ज़कात ॾियण वारो जॾहिं ज़कात ॾींदो आहे त उनजो बक़िया माल पाक थी थो वञे, इन लाइ खे ज़कात चइबो आहे। हिकु ॿियो इहो त जॾहिं ज़कात ॾींदा आहियूं जेको 2.5% आहे, इन माल खे ॾियण सां बाक़ी माल में बरकत थी वञे थी, इज़ाफ़ो थी थो वञे, इन करे इनखे ज़कात चवंदा आहिनि। वाह, इहो माना असांखे यादि हुजणु खपे। ऐं माण्हू चवंदा आहिनि बज़ाहिर इहो त वञे थो, इहो वञे कोन थो, इहो वधाईंदो। ऐं ज़कात जेका मसारिफ़ ख़ासि तौरु माण्हू रमज़ान में कंदा आहिनि, त जेके मसारिफ़ बयानु कया विया आहिनि उनमें हिकु शरीफ़ फ़क़ीर आहे, शरीफ़ मिस्कीन आहे, फ़ी सबीलिल्लाह आहे, मुसाफ़िर आहे। ऐं मुसाफ़िर बि अहिड़ो जेको अहिड़ी कंडीशन में अची वियो जंहिंखे घर वापसी वञण जे लाइ कुझु न हुजे, त उनखे मुसाफ़िर खे बि ज़कात ॾेई था सघूं। लेकिन इन में आहे त अॼुकल्ह असांजे मुआशिरे में, मां इन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदुमि, त जेके वाक़ई हक़दार उन्हनि जा हक़ मारिजी था वञनि। माण्हू कई अहिड़ा हूंदा आहिनि जिन वटि हूंदो आहे। अॼु जीअं कराची जो माहौल आहे, असां ॾिसूं था कई अहिड़ा माण्हू आहिनि जेके सेरी इफ़्तारी लाइ परेशान हूंदा आहिनि। उन्हनि जे घर में सेरी इफ़्तारी लाइ कुझु न हूंदो आहे, परेशान माण्हू असां ॾिठा आहिनि। लेकिन हूंदो छा आहे, जॾहिं को अहले सरवत माल जी ज़कात ॾींदो आहे त कई अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि उन वटि हूंदे बि वठी था वठनि ऐं पंहिंजे पाण खे शो कनि था, मां ग़रीब आहियां, मिसकीन आहियां, ऐं उन्हनि ताईं उहो माल न पुॼंदो आहे। कई माण्हू सेरी इफ़्तारी में परेशान हूंदा आहिनि। अहिड़े मौक़े ते कोशिशि कजे, असां पाण खे ज़रूरत आहे त ठीकु, न त कंहिं ग़रीब जे दर ते ज़रूरु पुॼायूं, जीअं उनजी सेरी ऐं इफ़्तारी बहितर थिए। तमामु बहितरीनु, केतिरी ख़ूबसूरत ॻाल्हियूं आहिनि। ऐं इन्हनि ते जेकॾहिं अमल थिए त इंसानु पंहिंजो पाण खे किथे पहुचाए सघे थो। भलारो महीनो आहे, हमद, सना, ज़िक्र, इबादत, रोज़ा हलनि पिया। इन हवाले सां असां वटि बहितरीनु नात ख़्वां मौजूदु आहे आयशा मीर। मां चाहींदुसि त हिकु वरी नात सां नाते तरफ़ अचूं। या नबी या नबी या नबी या नबी या नबी, सब करम है तुम्हारा, या नबी सब करम है तुम्हारा। ये जो वारे न्यारे हुए हैं, या नबी सब करम है तुम्हारा, तुम्हारा या नबी सब करम है तुम्हारा। ये जो वारे न्यारे हुए हैं, अब कमी
तसव्वुर भी कैसा, हाँ कैसा, अब कमी का तसव्वुर भी कैसा, जब से मांगते तुम्हारे हुए हैं, अब कमी का तसव्वुर भी कैसा, जब से मांगते तुम्हारे हुए हैं। कोई मुँह ना लगाता था हमको, पास तक ना बिठाता था तुमको, पास तक ना बिठाता था तुमको, जब से थामा है दामन तुम्हारा, तुम्हारा, जब से थामा है दामन तुम्हारा, ये दुनिया वाले हमारे हुए हैं, या नबी सब करम है तुम्हारा, तुम्हारा, या नबी सब करम है तुम्हारा, ये जो मारे यारे हुए हैं, उनके दरबार से जब भी मैंने पंजतन के वसीले से मांगा, पंजतन के वसीले से मांगा, मुझको खैरात फौरन मिली है, मिली है, मुझको खैरात फौरन मिली है, खूब मेरे गुजारे हुए हैं, या नबी सब करम है तुम्हारा, तुम्हारा, या नबी सब करम है तुम्हारा, ये जो वारे यारे हुए हैं। दूर होने को है अभी दूरी, उनकी चौखट पे होगी हुजूरी, उनकी चौखट पे होगी हुजूरी, ख्वाब में मुझको आका के दर से, हाँ दर से, ख्वाब में मुझको आका के दर से, हाज़री के इशारे हुए हैं, अब कमी का तसव्वुर भी कैसा, हाँ कैसा, अब कमी का तसव्वुर भी कैसा, जब से मांगते तुम्हारे हुए हैं, या नबी सब करम है तुम्हारा, तुम्हारा, या नबी सब करम है तुम्हारा, ये जो वारे यारे हुए हैं। माशाअल्लाह, तमाम ख़ूबसूरत। रातिन जूं रातियूं रमज़ान जे महीने में जागी इबादत करण, केतिरो इन जो अजुर आहे, केतिरो इन जो सवाल आहे? ॾिसो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम शाबानुल मुअज़्ज़म जे इख़्तिताम ते एंड ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, उन मां हिकु जुज़ अर्ज़ु कयां जो सवाल तव्हांजे मुताबिक़ फरमायो त इन जा रोज़ा ॾींहं में अल्लाह ताला फ़र्ज़ु कया आहिनि, ऐं इन जो राति जो क़याम आहे अल्लाह ताला ततव्वु ऐं सुन्नत रखियो आहे असांजे लाइ। त असां लाइ हिकु सुन्नत आहे तरावी अदा करणु, हिकु वॾो अजर ऐं सवाब जो कमु आहे। ऐं प्लस राति में ख़ासि तौर ते जेका राति शबे क़दर ईंदी आहे, उहा आख़िरी अशरे में ईंदी आहे, उहा राति त 1000 महीननि खां बेहतर आहे। यानी उनखे अगरि हिकु राति मिली वञे त उहा हिकु राति 1000 महीननि खां बि बेहतर आहे। त केॾी वॾी बरकत वारी ॻाल्हि आहे। ऐं उनखे अलावा हर राति जे हवाले सां अहादीस मुबारका मिशकात शरीफ़ में इहा हदीस मुबारका मौजूदु आहे।
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो राति जो वक़्तु ईंदो आहे त आसमान मां निदा थींदी आहे। उहे त असां चवंदा आहियूं न, ए अल्लाह असांजी ॻाल्हि ॿुध, ए अल्लाह असांजी ॻाल्हि ॿुध, ए अल्लाह असांजी फ़रियाद ॿुध, ए अल्लाह असां अर्ज़ु कयूं त असांजी फ़रियाद ॿुध, दुआ ॿुध मुंहिंजा मौला। लेकिन जॾहिं इहा रमज़ान जूं रातूं ईंदियूं आहिनि त रब ताला निदा कंदो आहे को अॼु मङण वारो, घुरण वारो, आहे को अॼु मग़फ़िरत तलब करे हुनखे मग़फ़िरत हुनजी कई वञे, आहे अॼु कोई पंहिंजी मग़फ़िरत तलब करे पंहिंजी हाजत पूरी करण जे लाइ मूंखां घुरे मां हुनजी हाजत पूरी कयां। माना सारी राति हिकु निदाऊं हलंदियूं आहिनि ऐं जेके घुरण वारा हूंदा आहिनि घुरी वठंदा आहिनि, जेके आराम करण वारा आराम कंदा आहिनि। ऐं बदकिस्मती सां के मुस्लमान इन में खेॾ रांदनि में या अहिड़नि मामलात में पइजी था वञनि। माना ॾिठो वियो आहे, कल्चर थी वियो आहे असां वटि त जॾहिं रमज़ान जी राति ईंदी आहे त माना गेम्स जो माना हिकु स्टार्ट थी वेंदियूं आहिनि। गली में घटियुनि में माण्हू क्रिकेट खेॾंदा आहिनि, चौकनि ते लूडो खेॾनि था, त माना पोइ इहा राति होॾो निदा थिए थी, आहे को घुरण वारो, असां खेॾ में आहियूं, होॾो निदा थींदी आहे को पंहिंजी हाजत पूरी जंहिंखे कराइणी हुजे सदा थींदी आहे, असां बिज़ी हूंदा आहियूं खेॾ में। तमामु वॾी महिरबानी अलामा क़ुर्बान अली क़ादरी साहब, तव्हां अॼु पंहिंजो वक़्तु असांखे ॾिनो ऐं असांजे हिन प्लेटफॉर्म जे थ्रू तव्हां सवालनि जा जवाब असांजे नाज़रीन ताईं पहुचाया। ख़ूबसूरत दीनी ख़िदमत कई अवां, माशाल्लाह तव्हांखे मिलंदो। अॼोको ॾींहुं, अॼोको वक़्तु हिते पुॼाणी ते आहे। सुभाणे वरी सेम टाइम ते हैदर क़ादरी पंहिंजनि महिमान सां गॾु बरकत रमज़ान ट्रांसमिशन में हाज़िर थींदो। काॾे बि न वञिजो, असां सां गॾु ई रहिजो।